दोस्तों एक अंधी छोकरी के गूंगे छोकरे सां थी वियो प्यार। गूंगो जीअं ई गानो ॻाईंदो हो अंधी छोकरी वञी उनखे भाकुर पाईंदी। इहो सभु लका छोकरी जे अंधे चाचा हिकु ॾींहुं ॾिसी वरितो ऐं वञी छोकरी जे पीउ खे ॿुधाईं, जेको वीचारो ॿिन्ही टंगुनि खां माज़ूर हुयो। वीचारो पीउ छोकरी जो ॿुधी उथियो, साइकिल कढियईं ऐं गाॾी खे किक हणी घोड़े ते निकिरी वियो। उते पहुची खीसे मां खंजर कढियईं, सिधो फायर कयईं। ॿई तीर वञी छोकिरे जे दिलि में लॻा ऐं छोकिरी पटी ते मरी वई। तो दोस्तों कीअं लॻी अव्हांखे कहाणी कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा, कंजूस पाई न कंदा। ऐं दोस्तों गॾो गॾु अपील आहे, छा सब्सक्राइब वारे बटण मुंहिंजे ते खखर वेठी आहे, छा तव्हां सब्सक्राइब नथा कयो? इहो ई त आहे, विझे ई त आहे, परे न आहे, तव्हांजे खाॿे अंगूठे दॿाइण जी देरि आहे। महिरबानी करे सब्सक्राइब करे मुंहिंजे 1000 सब्सक्राइबर पूरा कंदा ऐं अव्हांजी तमामु घणी महिरबानी थींदी। मिलूं था अगली नई वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।